Calculate the volume occupied by 8 gram of methane CH4 gas at 40 degrees centigrade and 842 torr pressure. प्रेशर में चला है डेटा लिखूँ वो कैलकुलेट वॉल्यूम वी यू फाइंड करणो है 8 ग्राम ऑफ मीथेन एट 40 डिग्री सेंटीग्रेड ऐं एतिरो प्रेशर 842 जंहिंमें वॉल्यूम टेम्परेचर प्रेशर हिकु दफ़ो इस्तेमालु थिए उते पी वी इज इक्वल टू एन आर टी इन खां सवाइ ॿी इक्वेशन कोन्हे हाँ उन में थींदा आहिनि एन इस्तेमालु नंबर ऑफ मोल्स हाँ जेकर हिनखे नंबर ऑफ मोल्स लिखी वठूं हाणे एन इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास गिवन मास आहे 8 अपॉन 16 हिते लिखूं था खणी मोलर मास ऑफ CH4 इज इक्वल टू 16 ग्राम पर मोल and mole type बना 0.5 टेम्परेचर T 40 डिग्री सेंटीग्रेड और सेंटीग्रेड इस्तेमाल करणो कोन्हे पाण खे 273 प्लस कंदासूं त इहो जवाबु अची वेंदो पंहिंजो 313 केल्विन एंड प्रेशर 842 टॉर हाणे हिन इक्वेशन में जिते आर जो वैल्यू इस्तेमालु कयूं छो त आर जे वैल्यू में एटमॉस्फेयर आहे इन करे हिन खे एटमॉस्फेयर में कन्वर्ट कंदासूं 760 सां डिवाइड कंदासूं हाणे एटमॉस्फेयर में अची वेंदो बराबरि 760 थींदो 1.108 एटमॉस्फेयर आर जो वैल्यू लिखूंसि हिते 0.0821 एटमॉस्फेयर क्यूबिक डेसीमीटर मोल इनवर्स एंड केल्विन इनवर्स छो त आर जे हिन वैल्यू में एटमॉस्फेयर शामिल आहे इन करे हिते प्रेशर खे हर दफ़ा कन्वर्ट करणो पवंदो एटमॉस्फेयर में जेकर न आहे मिलियल त जे एटमॉस्फेयर में आहे त ठीकु आहे न त पोइ कन्वर्ट कयूंसि हाणे इक्वेशन साॻी इस्तेमालु कंदे पी वी इज इक्वल टू एन आर टी पाण खे वॉल्यूम फाइंड करणो आहे त वी इज इक्वल टू एन आर टी अपॉन पी वॉल्यूम इज इक्वल टू एन number of moles is 0.5 into R 0.0821 into temperature 313 this whole is divided by pressure 1.108 and इनके multiply करूँ 0.5 upon 0.5 into 0.0821 into 313 divided by 1.108 या बिन स्टेप्स में हिनखे पहिरियों मल्टीप्लाई कयूं मथियनि खे इहो त अची वञे 12.849 हाणे अपॉन 1.108 हाणे डिवाइड करे वठूंसि भला त आंसर अची वेंदो पंहिंजो 11.596 वॉल्यूम आहे DMQ हाणे आंसर थी पियो वॉल्यूम इज इक्वल टू 11.596 DMQ ऐं इहो आंसर आहे